मारी बंगलो देखा जाए सही बंगलो वतो असां कल्ह ड्रारायो आहे हिनखे अच्छा जी तव्हां ॻाल्हि कई बंगलो ॾेखारियो माना हिते वरितो अथव ज़मीन बि वरिती हूंदव हा हे वण ॾिसे अंग्रेज़ धोराया आहिनि बाक़ाइदे असली घर ॾिस बंगलो आहे पुराणे ज़माने जो कोई जेको आहे सो बंगलो आहे साईं ऐं बंगलो ठहियल आहे इहा एडमिनिस्ट्रेशन सफ़ा हलो 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 तव्हांखे मां ॾेखारियां थी माइनो करायां दाई यो दरवेश केर वेठो आहे भला बंगलो तो एतिरा राजी कमु थो हले केरु आहे तूं मुंहिंजो बंगलो आहे मुंहिंजो मां वेठो आहियां पंहिंजे घर में ये घर का जमा पंहिंजे पैसनि ते वरिता 1.5 करोड़ कल्ह मां ख़र्च कया आहिनि बंगले ते वरितो आहे पैसा भाई 1.5 करोड़ ख़र्च थो कयो आहे असांजे अबनि ॾाॾनि कोठी मुगल आज़म कोठी असांजे ॾाॾनि खे मिलियल आहे रहंदा असांजा वॾा मुगल आज़म सां गॾु ॾाढो असांजो गॾु रहंदो हुन सां ऐं असांजो बंगलो आहे तूं वरी काॾों आयो दादागीर बाबा मुगल आज़म जो को मिसाल हिकिड़ो नालो निशान ई न आहे हाणे हलो निकर पर हिते त वरी अलाए काथे पहुचाए छॾींदोमांइ असां हिनखे पैसा भरिया आहिनि तोखे इहे ॾाढे मुगल आज़म में हलिया छा हो जा तव्हांजो माना मूंखे कढंदो हिकु मुंहिंजे अॻे ॾाॾनि जी मिल्कियत आहे मां हितां न निकिरंदुसि कॾहिं बि हलो वञी सलाम आहे केरु चलिया लटा असांखे रिकार्ड आहिनि खाता तोखे इहे छॾे ॾींदुमि त तुंहिंजे अॻे ॾाढे मुगल आज़म जो माना पैसा छो भरिया आहिनि असांजे अबनि ॾाॾनि जी मिल्कियत आहे असां पैसा भरिया आहिनि तो बसि तूं दादागीर आहे छा ऐं असांजे वॾनि जी मिल्कियत आहे असांजे बाबा कमुकार था करायूं पंहिंजो हर शइ ज़मीनूं हिन असांजे पंहिंजो अबनि ॾाॾनि कोठी 20 पीढ़ी थी हले असांजी बंगलो हिन में असां रहंदा आहियूं त बसि दादागीर आहे बसि मां निकिरा हितां छो 1.5 करोड़ कल्ह मां ख़र्च कया इहे ज़मीन खे काई ॾिसे न साम्हूं इहा ज़मीन इहा सॼी थी आहे ॻोठ भरिया मां इहो मां वरितो आहे हे हर शइ हाणे तव्हां हाणे नेकर कयो बाबा तव्हां बि इहे ई निकिरो ख़्याल में जेके पैसा असां भरिया आहिनि अब्बा ॾाॾा हिते आया हा मुगल चरिया माराइण छॾे न मुगल आज़म वठी चया असांजे हिते जो वास्तो चरिया हेॾा असां पैसा भरिया आहिनि पाण माराइण थी जा चरिया मां अचां थो चरिया साइड कयूं वञे अदाए पाड़े जो अबन ॾाॾनि वटि इन्हनि जो तकरार हूंदो आहे कंहिं मिसाल चङे मुड़ुस सां जेको चङो हा उन सां दादागिरी कंदा आहिनि चरियो बाक़ी हलिया त तोखे मां ॾेखारियां बंगलो हाए पाया बाक़ाइदो बंगलो त यार वी कमु कराए हाणे छत ठहराए थो हाणे मां ठाराईंदोमांसि हिन में ॿियो कुझु कोई रोको हिन में सोन पयल आहे सोन भाई सोनू हे ॾिसे भई हे फुलड़ी जेका आहे हिनजे अंदरि हीअं करे हिन में अंदरि हीअं विझी छॾियो अथऊं अंदरि हीअं छपाए सोन इन ॿिया ऐं हेॾां वटि हेॾां इहा दरी तोखे ॾेखारियां बाबा जो कमु कयो थी न पोइ त तूं हिन में ॾिसो सोन पयल आहे अंदरि माना पकी ख़बर आहे पकी बाक़ाइदे मूंखे बाक़ाइदे रपो अथई इहा जेका ॾिसंदा न कुबरी इन कुबरी में हेठां ओतिरो माना सोन पयल आहे मथे माला माल दादागीर खे भॼाए छॾी हिन वॾा फ़ाइदा वठंदे बंगले में वॾा फ़ाइदा मथां कम बि थींदो वेंदो हेठां सोन यार हिन में ख़र्चो बि थी वियो सोन चांदी जो माना हे भितनि पावन में सोन पावन में सोन ठठन जेका ॿुधे न इहो हिन में माना सोन जो ख़र्चो थी आहे चांदी जो ऐं हिन में सफ़ा देगी पूरी लॻी कंहिंखे ख़बर ई सोन करे उतां ॻोठ वारनि खे ख़बर पवे हे वण ॾिसो हे वण ॾिसो हे बि पुराणे ज़माने जा आहिनि बाबा पुराणा थी वॾा लखनि जा वण थी मां भरियो आहे न त इहो वणनि में ई निकिरी वेंदो मिली आहे लखनि जा वण थी लखनि जा तक़रीबन 2.5 लखनि जो हे वण हिकिड़ो वॾा आहिनि हे वण बनियूं ज़मीनूं आहिनि बाबा ॻाल्हि न कजांइ ॻोठ वारे वण ॾिसो न साम्हूं इहे बि इन पैसनि में आया
करे हाणे ॻोठ ठहराए पंहिंजो हे ॻोठ ठहराए हिते फ़कीर कॉलोनी ठहराए पंहिंजो बंगला तो ख़रीद करे हिते पर मथां ॻोठ वारा कब्ज़ो कनी केर बि न जेको ईंदो उहो दरवेश इहो जेको हमरा अलाए कीअं तो मूंखे लॻे इहो वॾो ख़तरनाक माण्हू आहे मथां कुझु करे हिते ताक़त हाणे खुटिया बाबा असांखे